तू हद कुजाड़िया संजे सायो न करी, तू हद कुजाड़िया संजे सायो न करी, सवारा संड खणी खाहोड़ी विया, आणी दे किया लुथ डुराने देह जो। अस्सलाम वालेकुम हक मौजूद जिए सिंह जिए लतीफ़। सुर खाहोड़ी जे हिन बैत में भिट जो घोट लतीफ़ डाह भरिया ॾस ॾे थो, जिदोजहद ऐं कुझु करण जो सबक ॾे थो। सुस्त ऐं काहिल इंसाननि खे कुझु करण लाइ उत्साहे थो। तूं हॾ कुजाड़िया संजे सायो न करी, तूं माॻहि मूर हरगिज़ सवेर छो नथो सायो करी। तूं सवेर सायो कर, हू ॾिस सवारा संड खणी खाहोड़ी विया। खाहोड़नि ऐं महिनत कंदड़, जिदोजहद कंदड़, जफ़ाकश इंसाननि जा उनखे मिसाल ॾे थो त सवेरे असुर जो जेके खाहोड़ी आहिनि, जेके महिनत कंदड़ आहिनि, उहे संड खणी, हिते संड मां मुराद थींदी सांदारियूं जंहिंमें पाणी खयो वेंदो आहे, उहो खाहोड़ी पाण सां पाणीअ जूं सांदारियूं गॾु करे सवेर पंहिंजे कमकार ते निकिरी विया आहिनि। तूं बि ईअं कर, तूं बि संजे सायो कर, सवेर पंहिंजे कम ते वञ, टाइम सां पंहिंजो कमु कर त जीअं तूं कुझु हासिलु करे सघीं। आणी दे किया ॾुथ डुराणे ॾेह जो। तूं हाणे डुराहे ॾेह, डुराहे देस मां ॾुथ किथां आणींदे जॾहिं तूं देर सां उथंदे, देरियूं कंदे, संजे सायो न कंदे, त पोइ तूं उहो महिनत जो फल कीअं हासिलु करे सघंदे। इहा हिकिड़ी हिदायत थो करे हिकिड़े सुस्त ऐं काहिल इंसाननि खे। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परूड़ियूं ऐं उन ते अमल कंदे जिदोजहद करियूं, पंहिंजे लाइ, पंहिंजे ख़ानदान जे लाइ, पंहिंजे देशवासियुनि जे लाइ कुझु करियूं त जीअं असांजो मुस्तक़बिल सवरजी सघे, असांजो मुस्तक़बिल रोशन थी सघे। जिए सिंह जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं बोले।